जी नाज़रीन, पूरे मुल्क में पेट्रोल की क़ीमतनि जे वाध ऐं मुल्क में महांगाई ख़िलाफ़ जिते पूरे मुल्क में जेको एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे, उते ठुल में एक अनोखे क़िस्म जो एहतिजाज कयो आहे। ठुल जे शहरनि पंहिंजा ॿारड़ा वठी करे शहर में एहतिजाज कनि, ॿारनि जे खे विकिरो करण जा होका ॾिना। इन हवाले सां हिते अॻवान मौजूद आहिनि, हिते शहरी मौजूद, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं आख़िर कहिड़ो सबबु हू पंहिंजा ॿार विकिरो कनि था। सरकार तब्दीली जे नाले ते 3 सालनि में एतिरी महांगाई करे छॾिया जो हितां जा असां ग़रीब मज़दूर पोरे त ईअं सॼी फाका कशी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। असांजो जीअण हिते झंझाल करे छॾियो आहे तब्दीली सरकार। असांजो रोज़गार हिते नथो हले, कारोबार नथो हले। एतिरे क़दुरु जो असां सुबुह जो जेको ॿारनि खे नाश्तो कराईंदा आहियूं उहो नथा कराए सघूं, एतिरी महांगाई वधी आहे। मजबूरी जे करे शहर जा जेके बि आहिनि माण्हू वालदेन पंहिंजा बचड़ा खणी करे प्रेस क्लब अॼु जेको आहे ॿारनि खे जेको आहे विकिरो करण लाइ पहुता आहिनि। अवां पाण ॾिसी सघो था, एॾी महांगाई लॻी पई आहे, माण्हू पंहिंजा पेट नथो पाले सघे त हिननि ॿारनि जूं ख़्वाहिशूं किथां पूरियूं कंदो। असां त हुकूमत खे इहा ई गुज़ारिश था कयूं त घटि में घटि ख़ुदारा हिन इंसाननि जे मथां, हिन मासूम ॿारनि जे मथां तरस खाओ। जेके रेट डेली तव्हां चाढ़ियो था उन्हनि ते कंट्रोल कयो, महांगाई ते कंट्रोल करे आम वाहिपे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जी क़ीमत में घटि कमी कयो त जीअं हितां जो जेको आहे आवाम जेको आहे सुकून सां 2 वेलनि जी मानी खाई सघे। 7 खां 800 रुपया जे करे ॾियारी मिले थी, उन ॾियारी खे जॾहिं वापसि ईंदो घर त 70 रुपए किलो अटो आहे ऐं गिहु जेको आहे 350 पोणा 400 रुपया हले थो। उन खां अलावा इन सबब जे करे 2-3 ॿार आहिनि, खीर जो जे करे महांगाई लॻी पई आहे, इन सभिनि जे करे ॿारनि जो पेट गुज़र सफ़र नथो थिए। बचा इन जे करे बचा वठी अचे दलील थियाऊं, काॾे वञूं, किले अटे वारा असां काॾे वञूं, छा कयूं, कहिड़ो गुज़ारो कयूं, काॾे वञूं, छा खाऊं। असांजे का हिन वयल बनाए छॾियो आहे मिसकिननि खां। काॾो थिए थो, छा थींदो, किले अटे वारनि जो छा गुज़ारो थींदो, काॾे वेंदासीं। जी नाज़रीन, हिते एहतिजाज कंदड़ शहरनि जो चवणु आहे त असां ॿार इन करे विकिरो कयूं था त जेका बुख, बेरोज़गारी, महांगाई जेका वधी वई आहे। कैमरामैन सदाम दायो सां गॾु सरमद कंडाणी, सिंध टीवी न्यूज़ ठुल।